खंडूजान मोहम्मद सिंध जट फेडरेशन तालुका डिगड़ी के सरपरस्ती आला अब्दुल रशीद जट सदर चौधरी अजहर नायब सदर चौधरी आसिफ जट प्रेस सेक्रेटरी चौधरी अरशदी ऑफिस सेक्रेटरी चौधरी फैज़ान जट पबण यूनियन में जट बिरादरी सां गॾिजाणी कई, जंहिंमें सरपरस्ती आला चौधरी अब्दुल रशीद जट ख़िताब कंदे चयो त पंहिंजी फेडरेशन जो असल मंशूर आहे त जट बिरादरी खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾी करे पंहिंजी जट बिरादरी जे हक़ूक़नि लाइ गॾिजी जिदोजहद करियूं ऐं पंहिंजी बिरादरी जे हर शख़्स जो तहफ़ुज़ कयो वञे ऐं पंहिंजे हक़ूक़नि लाइ गॾिजी जिदोजहद कजे। ऐं असांजो कंहिं सियासी पार्टी सां का बि मुखालफ़त न आहे। असांखे सिर्फ़ु पंहिंजी बिरादरी जे हक़नि लाइ गॾिजी हिकमत अमली जोड़े बिरादरी खे फ़ाइदो रसाइणु आहे, जंहिंमें सदर चौधरी अज़हर नायब सदर चौधरी आसिफ प्रेस सेक्रेटरी चौधरी अरशद जट बिरादरी सां ॻाल्हाईंदे चयो त असां सभिनी खे पंहिंजी जट बिरादरी जे हक़नि लाइ सॼी बिरादरी खे गॾिजी जिदोजहद करणी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।